मेहर जे डीएसपी माशूक कीरियो, सीआईए इंचार्ज बशीर अहमद लाखियर, एसएचओ मुनवर चांडियो ऐं ॿियनि थाणे जी पुलिस अटालन जो मोबाइल गाॾियुनि, एपीसी चेन, क्रेन मशीननि, शेज़ोर गाॾियुनि, एम्बुलेंस साण करे ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी लाइ ॻोठ खोड़ा विलेज ते चढ़ाई करे घरनि खे बाहियूं ॾेई घर ड्राए फिट करे छॾिया आहिनि। पुलिस शक जी बुनियाद ते राहिब छाबरो, संदसि पुट, 3 औरतुनि समेत 10 खां वधीक माण्हुनि खे गिरफ़्तार करे खणी वई आहे, जॾहिं त मंज़ूर खोसो ऐं राहिब खोसो जे घरनि खे बाहियूं ॾेई साड़ियो वियो आहे। अहिड़े वाक़िए बैदि खोड़ा विलेज जे रहवासी औरतनि ऐं मर्दनि अली अकबर खोसो, पुनल खोसो, बरकत खोसो, सॼण खोसो ऐं हसन खोसो, मसमात अमीरा खोसो क़ुर पाक खणी एहतजाज कंदे चयो त मेहर पुलिस चढ़ाई करे घर साड़े वई आहे। असांजो सामान घरनि मां ॿुहारे खणी विया आहिनि। पुलिस लखें रुपयनि जो नुक़सान करे वई आहे। पुलिस ॾोहारियुनि जे घरनि ते वञण लाइ तयार नाहे। असां ग़रीब मिसकीन आहियूं। 5 ॾींहं माशूक खोसे खां लातवल्लुक़ी कई हुई, पर मेहर पुलिस असांजे घरनि ते चढ़ाई करे घर साड़े वई आहे। हिननि आईजी सिंध डीआईजी हैदराबाद खे अपील कंदे चयो त असां सां इंसाफ़ कयो वञे। होॾां एसएचओ मुनवर चांडियो राब्तो करण ते ॿुधायो त एसएसपी दादू अमीर सऊद बख्शी जे हुकुम ते ॾोहारियुनि ख़िलाफ़ सर्च ऑपरेशन हले पियो। ॾोहारियुनि खे माफ़ न कयो वेंदो। अमीरा जो घर साड़ियो थन, मंजूर जो छोक साड़ियो थन, हां न कैसे छे कुछ दिन बेकसूर छो साजो ध्यान कयो थन। लोट आयो छो सामान घर ड्रायो त असां बच्चन में काजी काए न सां बच्चन की कुछ कयूं न छो असां जुल्म कयो थन। असां धाड़े लहू थोरू छाऊ गाय कार करे आए हां न फरियाद न कैसे कुछ दिन न फरियाद न कैसा को गाल ही कने का छो असां जुल्म करे छो असांजो ध्यान कयो थन। बेगुनाह दो जिला में पुलिस एसपी बिन जिलन जो एसपी पुलिस असां मथो हार जी पिया काॾे वञूं मजलूम असां बेघर थी वेठा अपीने में कोर्ट हाय पहाड़ दादू कंबर मेहड़ खैरपुर कैनशाह राधण जेका बि आहे 2-3 ज़िलनि जी पुलिस आहे। एसपी ॿई गॾु आहे। मुंहिंजा घर हे 2-3 जेके आहिनि साड़े हंध टपर का शइ न छॾी अथनि। कुझु बि न आहे, न केस आहे, न असां ते फरियाद आहे, का शइ बि न आहे। असां ख़ुदा वारा असांजी अपील ॿुधो, जेको असां सां इंसाफ़ थिए। कुझु बि न आहे, असांखे हर शइ साड़े आहिनि। सामान मुंहिंजो खणी आया आहिनि, अध ते साड़े आहिनि। कुझु बि न बचियो आहे। इहो ॿई जेको आहे सो घर ॾिसी थो पियो। हेॾे हे सड़िया पिया आहिनि, ड्रही आहिनि घर। न अन्न छॾियूं, न टपर छॾियूं, कुकड़ कबूतर जेके बि असांजो हुयो अलो तलो हर शइ खणी आया आहिनि। का शइ बि न छॾी अथनि। महिरबानी करे असां अपील कयो, असांजी जेको आहे सो इंसाफ़ थिए। असांजो जेको आहे सो असां बेगुनाह आहियूं।